शादी हिकु अहिड़ो सफ़र आहे जंहिंमें जदोजहद सब्र ऐं हिक ॿिए खे सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे। कॾहिं कॾहिं शादी करणु सवलो हूंदो आहे पर कॾहिं ॾुखियो, ऐं इहो तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं शादी कई वेंदी आहे। हर कंहिंजी कोशिश हूंदी आहे त संदसि शादी ख़ुशगवार ऐं लाॻापा मज़बूत हुजनि, जॾहिं त ॿिन्ही ज़ाल मुड़ुस जी सिहत बि बरक़रार रहे। इन लाइ शादी जे हवाले सां कुझु दिलचस्प ॻाल्हियूं आहिनि। मुमकिन आहे त घणनि शादीशुदा जोड़नि अहिड़ा सबक़ सिखिया हुजनि। शादी न रुगो शादी पर हिकु वॾी उस्तादी बि आहे जेका अव्हां खे केतिरा ई सबक़ सेखारे थी, ऐं उहे सबक़ शादी खां सवाइ नथा सिखी सघजनि। जॾहिं अव्हां जी शादी थींदी आहे त अव्हां पंहिंजी ज़ाल खे 2 मिंटनि में माफ़ करे छॾींदा आहियो, पर अव्हां जी ज़ाल माफ़ करण में 3 खां 5 ॾींहं लॻाए छॾींदी आहे। जॾहिं शादीशुदा जोड़ा शॉपिंग ते वेंदा आहिनि ऐं ज़ाल खे का शइ पसंदि अची वञे त ज़ाल खे रुगो इहो चवणु काफ़ी न आहे त ठीकु आहे, उन खे इहो बि ॿुधाइणो पवंदो त हा बिल्कुलु हीअ शइ अव्हां ते ॾाढी ठहंदी, ज़रूरु ख़रीद करियो। मुड़ुस इहो बि सिखी वेंदा आहिनि त संदन ज़ाल कॾहिं बि ग़लति नाहे हूंदी, यानी जेकॾहिं ग़लति हुजे बि त बसि मुआफ़ी वठी जान छॾायो ऐं ज़िंदगी ख़ुशीअ सां गुज़ारियो। ज़ालूं जॾहिं ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि त संभरण में ॾाढी देरि कंदियूं आहिनि। मुड़ुसनि खे बि तकड़ करण बदिरां देरि सां निकिरणु सिखणो पवंदो। इन में ई भलाई आहे, छो त ज़ाल जी ख़ुशी बि इन में ई आहे। जॾहिं ज़ालूं परेशान हूंदियूं आहिनि त उन्हनि जा मुड़ुस मौजूद हुजनि ऐं चुप करे वेठा हुजनि, इहा ॻाल्हि ज़ालुनि खे सफ़ा नाहे वणंदी। पर जेकॾहिं उहे उतां हलिया वञनि तॾहिं बि ज़ालुनि जो पारो हाइ थी वेंदो आहे। इन सूरत हाल खे मुंहुं ॼण अव्हां खे ॾाढो सब्र सेखारींदो आहे। जेकॾहिं अव्हां ज़ाल खे इहो चवंदो त हीउ कचिरो छो कयो अथई, साफ़ कर, त अव्हां ते काविड़जी पवंदी। पर जेकॾहिं अव्हां संदसि हथ वटाईंदो त हू ख़ुशी ख़ुशीअ सां सफ़ाई कंदी ऐं सुठा खाधा पचाईंदी। अक्सर ज़ालुनि जी हमेशा इहा आदत हूंदी आहे त हू मुड़ुसनि खे पहिरियां वेंझण लाइ मोकिलींदियूं आहिनि ऐं थोरी वधीक निंड करे वठंदियूं आहिनि, पर ख़्यालु रहे त घणी देरि बि नाहे करणी। मुख़्तलिफ़ तहक़ीक़ुनि में इहे ॻाल्हियूं बि साम्हूं आयूं त ज़ालूं बेड जो 80% वालारींदियूं आहिनि ऐं मुड़ुस लाइ रुगो 20% जाइ बचंदी आहे। इन लाइ मुड़ुस सोढ़ो थी सुम्हण बि सिखी वेंदा आहिनि। खोड़ मुड़ुस पंहिंजी ज़ालुनि आॾो चुप करे वेहण में ई अमुन सम्झंदा आहिनि, छो त हू इहो नाहिनि चाहींदा त वरी का नई मुसीबत पैदा थी वञे। भली खणी मुड़ुस घर जा सरबराह छो न हुजनि, पर ज़ालुनि खे ईअं कॾहिं बि नाहे लॻंदो। इन लाइ जंहिं ॾींहुं अव्हां घरेलू कार वहिंवार तां ध्यानु हटायो, सम्झो त पंहिंजे लाइ मसइला पैदा करे छॾिया। ज़ाल ऐं मुड़ुस जो रिश्तो हिकु ख़ूबसूरत रिश्तो हूंदो आहे ऐं इन खे निभाइण बि हिकु ख़ूबसूरत अहसासु आहे। हाणे अव्हां ॼाणे विया हूंदा त शादी अव्हां खे कहिड़ा सबक़ सेखारे थी।